ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। सिंध असेंबली जो इजलास अॼु मंझंदि 2 वॻे तलब कयो वियो आहे। इजलास में लियारी जनरल अस्पताल जी ख़राब हालत ऐं अवाम खे पेश ईंदड़ मसइलनि बाबति ध्यानु छिकायो नोटिस पेश कयो वेंदो। रोडनि ऐं नालनि जो इंफ्रास्ट्रक्चर ख़राब हुजण ऐं उन लाइ उपाउ वठण बाबति बि ध्यानु छिकायो बिल पेश कयो वेंदो। MH पंवर इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ 2025 जो बिल मुतारिफ़ असेंबली में पेश कयो वेंदो। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे रहिया। सिंध असेंबली जो इजलास अॼु मंझंदि 2 वॻे तलब कयो वियो आहे। इजलास में लियारी जनरल अस्पताल जी ख़राब हालत ऐं अवाम खे पेश ईंदड़ मसइलनि बाबति ध्यानु छिकायो बिल पेश कयो वेंदो। रोडनि ऐं नालनि जो इंफ्रास्ट्रक्चर ख़राब हुजण ऐं उन लाइ उपाउ वठण बाबति बि ध्यानु छिकायो वेंदो। MH पंवर इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ 2025 जो बिल बि असेंबली में पेश कयो वेंदो। एक भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर करायूं। कराची में सिंध असेंबली जो इजलास अॼु 2 वॻे तलब कयो वियो आहे। इजलास में लियारी जनरल अस्पताल जी ख़राब हालत ऐं अवाम खे पेश ईंदड़ मसइलनि बाबति ध्यानु छिकायो वेंदो। एक बार ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। सिंध असेंबली जो इजलास अॼु मंझंदि 2 वॻे तलब कयो वेंदो। इजलास में लियारी जनरल अस्पताल जी ख़राब हालत ऐं अवाम खे पेश ईंदड़ मसइलनि बाबति ध्यानु छिकायो वेंदो। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर शहज़ाद जलपानी खान जी। शहज़ाद, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध असेंबली जो इजलास अॼु मंझंदि 2 वॻे तलब कयो वियो आहे। सिंध असेंबली जे इजलास जे एजेंडा में कोऑपरेटिव खाते बाबति सवालनि ऐं जवाबनि जो जेको सेशन आहे उहो रखियलु वियो आहे। उनखां अलावा इजलास जे एजेंडा में ध्यानु छिकाइण वारे नोटिस में MPA साबिर हुसैन तरफ़ां हैदराबाद जी स्कीमनि गुलशन सरमस्त हाउसिंग स्कीम ऐं हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जे कोहिसार एक्सटेंशन में कब्ज़ो न मिलण बाबति ध्यानु छिकाइण जो नोटिस जेको आहे उहो थींदो। उनखां अलावा ध्यानु छिकाइण वारे नोटिस में सजाद अली MPA पारां नोटिस में लियारी जनरल अस्पताल जी ख़राब हालत ऐं अवाम खे दरपेश मसइलनि बाबति जेको आहे ॻाल्हि ॿोल थींदी। फरह सुहेल MPA पारां कराची में कुतनि जे चक जे वाक़िअनि में इज़ाफ़े हिन साल अहिड़नि वाक़िअनि खे रोकण लाइ उपाउ वठण बाबति ध्यानु छिकायो वेंदो। ऐं जमाल अहमद MPA पारां तक PS 130 में रोडनि ऐं नालनि में इंफ्रास्ट्रक्चर ख़राब हुजण बाबति उपाउ वठण बाबति ध्यानु छिकायो वेंदो। MPA अब्दुल वसीम कराची में मुबैना इंटरमीडिएट जे इम्तिहाननि में फेरफार बेज़ाब्तियुनि इम्तिहाननि में शागिर्दनि जी मार्कनि में टेम्परिंग बाबति ध्यानु छिकाईंदो। उनखां अलावा असेंबली में इस्तेहकाक मोशन नंबर 2 बाबति सेशन थींदो, जंहिंमें MPA मीर अला बख्श टालपुर पारां जेको आहे सो ॻाल्हि ॿोल कई वेंदी। असेंबली जे एजेंडा मुताबिक़ वफ़ाक़ी PSDP में गैर मुनसफ़ानी ऐं विरासत जे हवाले सां MPA हीर सोहो सिंध लाइ जेको मुतनासिब विरासत ऐं फंड जारी करण खे यकीनी बणाइण जो एडजॉर्नमेंट मोशन पेश कंदी। उनखां अलावा अॼु जे एजेंडा में MH पंवर इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ 2025 जो जेको बिल आहे उहो उनजो इजलास में जेको आहे उहो उनजो तारुफ़ पेश कयो वेंदो। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शहज़ाद अपडेट करण लाइ।